प्यारा भाइरो ऐं भेनरो, असां हिन चैनल ज़रिए सिंध ऐं सिंधू माथिरी बाबति जदीद साइंसी बुनियादनि ते सही ऐं सची ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासीं। सिंध अॼु छा आहे, काल्ह छा हुई, उन जी माज़ी केतिरी शानदार रही, उन बाबति तारीख़ी हक़ीक़तुनि जे बुनियाद ते सरबस्ती मालूमात ॾियण जी कोशिशि कंदासीं। भाउरो ऐं भेनरो, सिंध जी तारीख़ ते सिंधी ॿोलीअ में अञा सूधो साइंसी बुनियादनि ते को बि कमु न थियो आहे। तारीख़ जे जदीद नुक़्ते नज़र मूजिबि जंहिं नमूने सिंध जी तारीख़ लिखणु घुरिजे, इन सिलसिले में का बि अॻु भराई न थी सघी आहे। ख़ासि करे दुनिया अंदरि सिंधू माथिरी जी तहज़ीब ते जेका जदीद तहक़ीक़ थी रही आहे, उनखे हितां जे माण्हुनि खां अणॼाण रखियो वियो आहे। असां हिन चैनल ज़रिए अव्हांखे सिंध ऐं सिंधू माथिरी जे असुल क़दामत खां आगाह कंदासीं। अॼु बि असांजे मुल्क में सिंधू सभ्यता बाबति 1 सदी अॻु जोड़ियल या तय कयल थ्योरियूं पढ़ायूं वञनि थियूं। अॼु बि इहो पढ़ायो थो वञे त सिंधू माथिरी जी सभ्यता जा वारिस दरावड़ नसुल जा माण्हू हुआ। अॼु बि इहो चयो पियो वञे त सिंधू माथिरी जी सभ्यता जे ज़वाल जा कारण सिंधू माथिरी ते यूरोप खां कई आयल आर्यन जो हमिलो हुयो। असां हिन चैनल ज़रिए इन कूड़ खे पधिरो कंदासीं, उन जो पर्दो फाश कंदासीं। हिन वीडियो सीरीज़ में सिंध जे तारीख़ बाबति फैलायल कूड़ ऐं बदनियतीअ खे साइंसी दलीलनि सां रद्द करण जी कोशिशि कंदासीं। मौजूदा दौर में आर्कियालॉजी, एंथ्रोपोलॉजी ऐं जेनेटिक्स बुनियादनि ते तहक़ीक़ दौरान नतीजनि खे आॾो रखी तजियो करण जी कोशिशि कंदासीं। भाउरो ऐं भेनरुनि खे गुज़ारिश आहे त सिंधू माथिरी जी तहज़ीब बाबति जदीद तहक़ीक़ ते मुश्तमिल असां जूं वीडियो ॾिसण लाइ यूट्यूब ते साइन इन थी असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो लाइक कंदा, उन्हनि ते पंहिंजी राय लिखंदा, जीअं असांजी हौसले अफ़ज़ाई थी सघे ऐं असां हिन सिलसिले खे जारी रखी सघूं। महिरबानी।